मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर। भिड़शा पुलिस जो अनोखो कारनामो नौजवान के बिना जवाज़ गिरफ्तार करे वहशाणो तशद्दुद करे कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। नौजवान अल्लाह बख्श उर्फ गुड्डू पंवर जो अदालत ॿाहिरां दायो पुलिस मूंसां ज़ुल्म कयो आहे, इंसाफ़ खपे, आउं रेस्ट हाउस हलाईंदो आहियां। पुलिस बेगुनाह गिरफ्तार करे तशद्दुद कयो। पुलिस एहलकारनि 50,000 घुरिया, मिसकीन आहियां 30,000 रुपया ॾेई जान छॾाई। पैसा ॾियण बावजूद बि पुलिस एहलकार सॼी राति तशद्दुद कंदा रहिया ऐं कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। अल्लाह बख्श उर्फ गुड्डू पंवर कूड़नि केसनि में फसायो आहे। IGCN DIG हैदराबाद SSP मटियारी नोटिस वठी इंसाफ़ ॾियारिनि। पुलिस एहलकारनि सज्जाद बुगियो, गुलशेर मशहूरी, अल्लाह वरायो ख़ासि के लिए ऐसे शोर भिड़शा जावेद हयात पंवर मूंखे मुंहिंजे घर भातियुनि खे मारा छॾींदा, असांखे ख़तरो आहे, इंसाफ़ कयो वञे। दादूमावा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर UC चारू में मरहूम रईस रोशन अली बुगियो जी ख़ैरात जे मानी जो प्रोग्राम ॻोठ चारू में रखियो वियो। रईस रोशन अली बुगियो जे फर्ज़ंद रईस अफ़ज़ल ख़ान बुगियो खे बिरादरीअ जी पग ॿधाई वई। चीफ सरदार नज़ीर अहमद ख़ान बुगियो गजानीअ में पहुचण ते शानदार इस्तक़बाल करे पिंडाल में वठी आया। पग जी तक़रीब जी शुरूआत अलामा मुजाहिद हुसैन चांडियो क़ुरान पाक जी तिलावत सां कई ऐं आयल महिमाननि में बुगिया बिरादरीअ जो चीफ सरदार नज़ीर अहमद बुगियो, सरदारज़ादा महमद अली बुगियो, सरदारज़ादा गुलाम मुर्तज़ा बुगियो, अकबर ख़ान बुगियो, सरदार न्याज़ अहमद जावरी, सरदार अहमद ख़ान अबू ख़ान बट, तमनदार सदाम हुसैन चांडियो, सरदारज़ादा वकार ख़ान जावरी, सरदारज़ादा आशर ख़ान जावरी, रईस सरमद बुगियो, SHO नेक महमद खोसो ऐं ॿियनि पग खे वर ॾिना। तक़रीब में आयल महिमान चीफ सरदार नज़ीर अहमद बुगियो खे पटको पारायो वियो ऐं ॿियनि महिमाननि खे टोपियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब में सिंध प्रेस क्लब मेहर जो साबिक़ा चेयरमैन MD मुनीर लाशारी, सरपरस्त आला परवेज़ अली हालू, मोहम्मद इब्राहिम चांडियो, लेखक मुख्तार अली सिंधी, मुजाहिद अली गोरड़, अलामा मुजाहिद हुसैन चांडियो, सदर शिया उलमा काउंसिल ज़िला दादू, नायब सदर नवीद अली हालू, वडेरो रजीब अली बुगियो, महबूब अली बुगियो, यार मोहम्मद बुगियो, तनवीर बुगियो, अली मर्दान बुगियो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻोठ जे माण्हुनि शिरकत कई। आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। आयल महिमाननि खे मानी खाराई वई। जोही सिंध आई न्यूज़। अवामी पोरियत तहरीक तरफ़ां जुही में ज़री ऐं पीअण जे पाणी जी खोट, बदअमनी ऐं ॿोड़ दौरान तबाह थियल घरनि, जुही काशे जे टुटल रस्तनि जी तामीरात ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि लाइ 22 अक्टूबर ते ऐलानियल पियादल एहतजाजी मार्च में 20 खां वधीक सियासी, समाजी, मज़हबी, अदबी वकीलनि, मुख़्तलिफ़ फ़िक्र सां वाबस्ता सुञाणंदड़नि, आबादगार इतिहाद SUP STP जिस्कम PP शहीद भुट्टो, मज़हबी जमात TLP PTI जोत तहरीक छंडण मोरी खां जुही जे तारीख़ में पहिरियों भेरो हज़ारें औरतुनि, नारियुनि, मर्द, जवान, ॿुढनि, ॿारनि, शागिर्दनि गॾिजी अवामी पोरियत तहरीक जे मरकज़ी सदर JN खोसो, मरकज़ी अॻवान मारवी पलीजो, मरकज़ी अॻवान ग़ुलाम रसूल लगारी, संजर ख़ान ब्रह्माणी, अदी मुख्तियार बेगम, आबादगार अॻवान इमाम अली रुस्तमानी, मेहर गाॾही, झंडो ख़ान लगारी, SUP जे सदर कामरेड ग़ुलाम कादिर लगारी, PTI जे अॻवान इमदाद ख़ान लगारी, सावण बबर सराई अकबर पंवर, STP अॻवान यूनिस सोलंकी, जोत तहरीक जे वसीम आशिक सूमरो, TLP जे ज़िले अमीर मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी, PP शहीद भुट्टो जे M हाशिम खोसो, वकार मस्तोई, शाइर खलील आरिफ सूमरो, अब्दुल हफ़ीज़ लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में छंडण मोरी खां एहतजाजी पियादल मार्च कंदे करप्शन कंदड़ ख़िलाफ़ उभ ॾियारींदड़ नारा हंया विया।